औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व खातिमिन नबिय्यीन व अला आलिहि व असहाबिहि अजमईन अम्मा बाद। मुंहिंजा दोस्तो, अॼु मूंखे हिकिड़ी प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं मुंहिंजे सुहिणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़रमान ॿुधायां थो, जंहिंजो उनवान आहे मोती मणियादार। यानी कि नंढियूं नंढियूं हदीसूं आहिनि पर तमामु वॾे कम वारियूं आहिनि ऐं ज़बरदस्त शयूं आहिनि। जेकॾहिं तव्हां सां उन ते अमल कंदासीं त इंशा अल्लाह ताला वॾो फ़ाइदो थींदो। हाणे पहिरीं आहे मुनाफ़िक जूं 4 निशानियूं आहिनि। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मुनाफ़िक जूं 4 निशानियूं आहिनि। पहिरीं आहे त जॾहिं वाइदो कंदो त उहो न पाड़ींदो, यानी वाइदे ख़िलाफ़ी कंदो। इहा मुनाफ़िक जी निशानी पहिरीं आहे। ॿी निशानी आहे जॾहिं ॻाल्हाईंदो त रुॻो ई कूड़ ॻाल्हाईंदो। मतिलबु आहे मुनाफ़िक जी ॿी निशानी आहे कूड़ ॻाल्हाइणु। ऐं टियों आहे त जॾहिं उहो झेड़ो कंदो त रुॻो गार गंद कंदो। माना कंहिं सां कंहिं ॻाल्हि ते झेड़ो वग़ैरह थी पियो त उन में को अख़लाक वारी ॻाल्हि न कंदो, सम्झण वारी, रुॻो बद ॻाल्हाईंदो, ख़राबु ॻाल्हाईंदो, गारियूं कढंदो। इहा बि मुनाफ़िक जी माना हिकिड़ी निशानी आहे। चोथों त जॾहिं उन वटि का अमानत रखी वञे त उन में ख़यानत कंदो। माना मुनाफ़िक जी चौथी निशानी आहे ख़यानती बि हूंदो। पोइ आहे मोमिन जी सुञाण। ॿिए नंबर ते हिकिड़ो उनवान आहे मोमिन जी सुञाण। उन लाइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो तव्हां वञा को बि हिकु एसि ताईं मोमिन नथो थी सघे जेसि ताईं पंहिंजे मोमिन भाउ लाइ उहा शइ पसंदि नथो करे जेका हू पंहिंजी ज़ात लाइ पसंदि थो करे। मतिलबु इहो आहे मोमिन जी ख़ासि मां ख़ासि निशानी इहा आहे जेका बि शइ हुनखे पाण खे पसंदि हुजे त ॿिए मोमिन भाउ जे लाइ बि उहा ई पसंदि कंदो। मोमिन जी इहा माना ख़ुशूसी निशानी आहे। मुस्लमान जो शान छा आहे? उन जे लाइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मुस्लमान उहो आहे जंहिंजी ज़बान ऐं हथ खां ॿिया मुस्लमान महफ़ूज़ रहनि। यानी कि मुस्लमान हक़ीक़ी उहो आहे जंहिंजी ज़बान खां बि कंहिंखे तकलीफ़ न पहुचे ऐं जंहिंजे हथ खां बि तकलीफ़ न पहुचे। हक़ीक़ी मुस्लमान इहो आहे। ऐं मुस्लमान जो शान बि इहो ई आहे जंहिंजे लाइ हुज़ूर आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे। ॿियो, ढकण जी अहमियत, यानी कि ऐब ढकण। परावा ऐब माण्हू खे ॾिसणु अचनि था, उन जो ढकण। उन जे लाइ हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस मुबारक फरमायो आहे त जंहिं शख़्स कंहिं मुस्लमान जा ऐब ढकिया, अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं उनजी पर्दापोशी कंदो, यानी संदसि ऐब बि ढके छॾींदो। या हिते असांजी आदत इहा आहे त कंहिंजी का नंढड़ी का हल्की फुल्की ॻाल्हि हथ अची वई त उहो सभु कंहिंखे ॿुधाईंदो त अड़े फलाणो हीअं आहे, फलाणो हीअं आहे। त सुहिणे हबीब साईं फरमायो त जेको शख़्स हिते मुस्लमाननि जा ऐब ढकींदो, अलाह साईं थो फरमाए त उन जे क़यामत जे ॾींहुं असां ऐब ढकींदासीं। उते ॿिया कहिड़ा ऐब हूंदा? इंसानु गुनाह करे वेंदो, जेके माण्हुनि खां लिकाए बज़ाहिर गुनाह कंदे कंहिं खे ॾिठो न हूंदो, हिकु अलाह साईं खे ख़बर हूंदी। त उहे अहिड़ा गुनाह उते अलाह साईं उन जा ढके छॾींदो जंहिंखे हिन दुनिया में कंहिं ॾिठो न ॾिठो हूंदो। अलाह साईं जो वाइदो आहे त मां उन दुनिया में जेको मुस्लमाननि जा ऐब ढकींदो, क़यामत जे ॾींहुं ऐब हुनजा आउं ढकींदुसि। इहो मुंहिंजो सुहिणे सरदार असांखे सबक़ु ॾिनो आहे।
ऐं सोना साईं अवां सोचींदा हूंदा त इहे त सभई ॻाल्हियूं मौलवी करे विया आहिनि, आलिम सगोरा ॿुधाए विया आहिनि, पर मुंहिंजा सोना साईं मुंहिंजे महबूब जूं ॻाल्हियूं कॾहिं बि पुराणियूं कोन थियूं थियनि, न कंहिं ज़माने में पुराणियूं थींदियूं, न क़यामत ताईं पुराणियूं थींदियूं। हर माण्हू खे हक़ु आहे ॿुधाइण जो, ॿुधण जो, अमल करण जो। ही न पुराणियूं थींदियूं न पुराणियूं आहिनि। मोमिन जो अख़लाक, मोमिन जो अख़लाक कहिड़ो हुअणु खपे? हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन मामले में फरमायो आहे त बसि उहो शख़्स असां मंझां ई कोन्हे जेको असांजे नंढनि ते रहम नथो करे ऐं असांजे वॾनि जी इज़त नथो करे। हाणे मोमिन जंहिंखे असां चऊं था ईमान वारो मुसलमान, उन जो अख़लाक इहो हुअणु खपे मुंहिंजे साईं सोणे महबूब मदीने वारे जाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मुताबिक़ त हू नंढनि ते, पाण खां नंढनि ते रहम करे ऐं पाण खां वॾनि जी इज़त करे। ही मोमिन जो अख़लाक आहे, आला अख़लाक। गिला जी मुज़िमत जे बारे में तव्हां ॿुधायां, गिला पराई प्रचार करणु, हितां जी हुतां का ॻाल्हि हुजे न हुजे हरू भरू कंहिंजी घटिताई बयानु करणु, त उन जे लाइ मुंहिंजे सोणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस मुबारक फरमायो आहे त गिला यानी ॿियनि जी प्रचार करणु ज़ना खां बि वॾो गुनाह आहे। हाणे तव्हां पाण अंदाज़ो लॻायो, जेको ज़िना खां बि वधीक गुनाह आहे उहो ज़बान सां तव्हां कयो था, जंहिं ज़बान सां मुंहिंजे महबूब ते कलमो पढ़ियो वियो ऐं तव्हां इहा पाक करे छॾी आहे। जेकॾहिं इन ज़बान सां सुहिणी गुफ़्तगू न कबी ऐं पराई गिला कबी, महबूब फरमायो ज़ना खां वधीक उहा बदतर आहे, वधीक वॾो गुनाह आहे उहो। हाणे अंदाज़ो लॻायो तव्हां, इन ते तव्हां असांखे सोचणु खपे। घणे खिलण खां झल, मुंहिंजे महबूब साईं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त घणो खिलण दिलि खे मारे थो। क़ुरान शरीफ़ में बि अलाह साईं फरमायो आहे फल यदहकू कलीलन व यबकू कसीरा। ही जहान जेको आहे ही रोइण जो जहान आहे, खिलण जो न आहे। अलाह साईं बि फरमायो आहे त तव्हां रो घणो ऐं खिलो घटि। उन जी वज़ाहत मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई त तव्हां खिलो घटि रो घणो, इन जे करे जो खिलण जेको आहे दिलि खे मारे थो। इहे नंढियूं नंढियूं अहिड़ियूं अख़लाक़ी शयूं आहिनि, ज़रूरी शयूं आहिनि, जो इंसान जेसीं ताईं उन्हनि ते अमल नथो करे इंसान कोन्हे। मुसलमान उन ते अमल नथो करे त मुसलमान एसी ताईं नथो थी सघे जेसि ताईं इन्हनि नंढनि नुक़्तनि ते, ॻाल्हियूं नंढड़ियूं आहिनि पर कमाल वारियूं आहिनि, इन्हनि कमाल वारियुनि ॻाल्हियुनि ते तव्हां असांखे अमल करणु खपे। ऐं असांखे चवां, ॿियो आहे मोमिन जी बहादुरी। बहादुर कीअं आहे? हुज़ूर नबी, हा बहादुर केरु आहे? हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक फरमायो त कंहिंखे दसे विझणु या शिकस्त ॾियणु वारो जेको माण्हू आहे उहो बहादुर न आहे। बहादुर उहो शख़्स आहे जेको सख़्तु कावड़ जे वक़्तु पंहिंजे पाण खे क़ाबू में रखे। हीउ मुंहिंजे सोणे आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक आहे। हाणे तव्हां पाण अंदाज़ो लॻायो बहादुरी कहिड़ी शइ में आहे। बहादुरी इहा न आहे जो अवां कंहिं शख़्स खे हिसाए वरितो या कंहिंखे दसे वरितो या कंहिं बि तरह सां तव्हां उनखे
शिकस्त ॾिनी त तव्हां बहादुर थी वियो। न न न न, बहादुर इहो आहे तव्हां पंहिंजे कावड़ वक़्तु गुस्से वक़्तु पंहिंजे पाण ते कंट्रोल कयो, पंहिंजे मिज़ाज ते, पंहिंजी कावड़ ते, पंहिंजे अवसान ते तव्हां पंहिंजे इन ते कंट्रोल कयो। मुंहिंजे हबीब साईं फरमायो आहे बहादुर उहो आहे। अलाह साईं तव्हां असांखे इन्हनि सुहिणियुनि मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल बहितरीनु नुक़्तनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।